नाज़िन खैरपुर में यूथ फोरम तरफां खैरपुर क्रिकेट प्रीमियर लीग टूर्नामेंट जा मुकाबला शुरू थी विया आहिनि, जंहिंजो इफ्तिताह खैरपुर जे ASP राय मजहर इकबाल कयो। ॾिसो था वकार मंगी जी ही रिपोर्ट। खैरपुर यूथ फोरम जे तरफां खैरपुर प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट जा मुकाबला कयो। इफ्तिताही मैच जेको आहे त खैरपुर टाइगर ऐं खैरपुर वॉल में थी, जॾहिं त क्रिकेट जी इफ्तिताही तकरीब थी गुज़री। उन इफ्तिताही मैच जो इफ्तिताह ASP सिटी राय मजहर इकबाल ऐं अंजुमन ताजना खैरपुर जे सदर लाला अब्दुल गफ़ार शेख अचो त क्रिकेटरनि ऐं अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जे प्रीमियर लीग जा मुकाबला क्रिकेट टूर्नामेंट थी रहिया, उन्हनि खे कीअं ॾिसी रहिया आहिनि? माशाअल्लाह खैरपुर जे नौजवाननि में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे ऐं ही रांदियूं जेके ग्राउंड्स में थियनि थियूं, इन में जेके ही गेम्स ये कंहिं बि सेहतमंद माशरे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि ऐं इहो कंहिं ये सुठी ॻाल्हि आहे जो अहिड़ी टूर्नामेंट कराईंदा रहनि। ही तमामु हिकिड़ो सुठो कमु आहे जेको आहे गेमूं जेको आहे सेहतमंद मुआशरे लाइ ज़रूरी आहिनि। जीअं चवंदा आहिनि त जेको आहे ग्राउंड आबाद हूंदा त इस्पतालूं वीरान हूंदियूं। हिन गेमुनि जे सिलसिले में असां वधि में वधि खैरपुर जे नौजवाननि खे गुज़ारिश था कयूं त हू जेको अॻिते अचनि, असांखे हर क़िस्म जो सहकार कंदासीं। खैरपुर यूथ फोरम इवेंट खां पोइ हर दफ़े इवेंट कराईंदी रहंदी आहे। स्पोर्ट जो प्रीमियर लीग असां फर्स्ट एडिशन जेको अनाउंस कयो आहे। हिते खैरपुर में वॾो टैलेंट आहे, पर हिते हितां जा जेके ग्राउंड आहिनि उहे हितां जे ग्राउंड जा एतिरा असां मुतमिन न आहियूं, पर असां पोइ बि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं त हिते खैरपुर जी जेके टैलेंट जेको आहे उनखे टैलेंट खे मथे आणियो वञे ऐं हिते नौजवान जे लाइ ग्राउंड हिकिड़ा नवां ठाहिया वञनि जेके नौजवान पंहिंजी फिटनेस जारी रखनि। टैलेंट जी पॉलिश न आहे असां वटि, असल में ग्राउंड न आहिनि। PCB अगरि असांखे ग्राउंड आहे न त असां वटि टैलेंट सभिनी खां वधीक आहे। हिन शहर में वॾे में वॾो गैप जेको आहे न असां वटि ग्राउंड जो आहे। त हमेशह असांजी खैरपुर मां सुठा प्लेयर निकिता आहिनि। हालांकि असांखे ग्राउंड ऐं बिना कोचिंग जे ई मतिलबु असां अॻे खेॾिया आहियूं। जेके बि असां खैरपुर जा प्लेयर मथे खेॾिया आहियूं। मां बि खेॾियो आहियां, मां अंडर 16 रीजन जो कैप्टन लाड़काना रीजन जो, पूरे पाकिस्तान में 2nd नंबर ते स्कोर हो, पर NCA में पंहिंजो चांस अवेल न करे सघियुमि छो त आई थिंक मां सिंधी आहियां। पर हमेशह खैरपुर जे प्लेयरनि रीजन में परफॉर्म कयो आहे। मां चाहियां थो त असांजी खैरपुर डिस्ट्रिक्ट खे PCB जो ग्राउंड मिले।